अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टाइम न्यूज़ ऑनलाइन सां गॾु आहियां इमरान अली गोपांग। ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट खैरपुर मीरस रिपोर्टर अख्तर कीरियो जी रिपोर्ट मुताबिक़ यूसी जिसकाणी जे ॻोठ जिसकाणी में बरसातनि जो पाणी घरनि में बीहण करे अहमद अली जिसकाणी, ज़ाकिर हुसैन, आशिक हुसैन, अमीर हुसैन जिसकाणी, ज़ाहिद हुसैन ऐं केतिरा ई ॻोठाणा सख़्तु मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। कोट डीजी यूसी जिसकाणी जे ॻोठ जिसकाणी में गुज़िरियल केतिरनि ई ॾींहंनि खां बारिशनि जो गंदो पाणी बीहण करे ॿारनि में ख़तरनाक बीमारियूं जहिड़ोकि मलेरिया, डायरा, गैस्ट्रो वग़ैरह जनम वठी रहियूं आहिनि। मुतासिरीन जो चौपायो माल पिणु मरण लॻो। बरसाति मुतासिरीन जो चवणु आहे त यूसी सेक्रेटरी समेत सभिनी लाॻापियल इदारनि वारनि खे बार बार आगाह कयो, पर को बि तदारुक न निकितो। उन्हनि वधीक चयो त बरसाति जो पाणी घरनि में बीहण करे न रिध बचाव था करे सघूं, न ई सकून सां सुम्ही था सघूं। मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। मुतासिरनि एहतजाज कंदे तक जे MNA नफ़ीसा शाह, MPA मुनवर वसाण, वज़ीर आला सूबाई सलाहकार मंज़ूर हुसैन वसाण, नवाब खान वसाण, DC खैरपुर AC कोडीजी खां मदद जी अपील कंदे चयो त ख़ुदारा असांजे घरनि मां पाणी निकाल कराए ॾिनो वञे त जीअं असां बि सुख जो साह खणी सघूं।